मकरूज़न जा कर्ज़ अदा फरमा। असां सभिनी खे पाण में ॿधी एको इत्तेहाद इत्तफ़ाक़ में रहण जी तौफ़ीक़ अता फरमा। हासिदीन जी हसद, नाज़रीन जी नज़र खां महफूज़ फरमा। अल्लाह मुझा आले मोहम्मद सबको अहिड़ा अमल कराए जंहिंमें अहल बैत असां सां राज़ी रहे। बारहे इमाम जो जल्दी ज़ुहूर फरमा। अल्लाहुम्मा अज्जिल वलियकल फरज मोहम्मद सलावत पढ़ना अल्लाह मुहम्मद व आले मोहम्मद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। कायनात में अल्लाह कुछ घर चूंडिया ऐं दसिया त इन्हनि घरनि ते वञो त आजिज़ बणिजी वञिजो, ॾाढा नथी वञिजो, आजिज़ बणिजो, ॾाढा ई ॾेखारींदो अल्लाह जॾहिं मां क़हार आहियां, झुकंदे त मां सत्तार आहियां। अल्लाह चए थो सत्तार उन जे लाइ आहियां जेको मुंहिंजे बाननि खे मिलण ॼाणींदो, ओ बाननि खे ट्रोण न ॼाणे, जोड़ न ॼाणे, छो त ट्रोण वारनि जा बंगला बि वीरान आहिनि, जोड़ वारनि जूं ख़बरूं बि आबाद आहिनि। अल्लाह कुझु घरनि खे इज़त वारो बणायो ऐं मौला फरमाईंदा असां जो आहे बि उहो ई जेको मोमिन सां मोहबत करे, मुझे बाने सां प्यार करे। अल्लाह कुरान मजीद में 12 मकामन ते फरमाए तो पयो, बंदा मुझे बंदन जा हक खाईंदे त छडींदो माइन न, बानन जा हक खाने। अल्लाह मालिक तो आहे न, तो चाहे तो बाबा बेनमाजी की भी माफ करने लगे, चाहे तो फलाने, चाहे तो मसलन मूसा जुल्म करो उनके भी माफ करे। पर अल्लाह जे तो न, अगर वो नमाज नथो पढ़े, नमाज नथो पढ़े, मां मालिक का माफ कयांस न कयांस, लेकिन नमाज पढ़नी जरूर है बाबा, लेकिन मां जी मर्जी जेके हुकूकुल्लाह ने मां बख्शे सका तो, लेकिन हुकूकुल बाद एड़ा हक है जैसी नहीं कानो माफ न करे, जैसी नहीं माफी न करे। ओ भले मरे वनी काबतुल्लाह हज कंदे मरे, तवाफ जे दौरान मरे, जुमलो वडो तो जवाब जिम्मेवारी सा तो पड़ा, बुधी बुधाई गाल गुनाह कबीरा तो समझा। अली जी इज्जत जो कसम करबला जी जमीन ते वनी मरे, लेकिन हुज्जत से मां नाराज, पीर नाराज, हुसैन जी अबर मां आवाज दी हया न थो अचे, जे हुसैन हुसैन करण सिखारे भौंके में उन्हीं देखो। सुभान अल्लाह। जैसा हुसैन जा आजादार राजी, मां जुमलो मंडाए चवां जैसा पीर ऐं मां राजी, उन सां हुसैन राजी। बुधो अथव न, अल्लाह उन सां राजी जैसा हुसैन राजी। अचो तो मां थोड़ा सियाम, हुसैन उन सां राजी, हुसैन उन सां राजी, ज़हरा उन सां राजी जैसा अबू ऐं अम्मा राजी। अल्लाह चए तो कॾहिं बि ॾाढा ई न ॾेखारिजांइ। हदीस में मज़मून जा जुमला आया, हदीस पढ़ी था, हदीस जा जुमला है, मासूम फरमाइंदा पया जे पंहिंजे माउ खे या पीउ खे दड़को ॾिनो, भले मज़ाक में ॾिनो हुजे, अल्लाह जो हबीब तो फरमाए उन जी 200 साल जी इबादत अल्लाह ईअं रायमान कंदो जीअं कूज़े में को सोराख़ हुजणो पाणी वहंदो रहे। इबादत कम जी कोन अथसि। माफ़ी कीअं मिलंदसि? माफ़ी मिलंदसि जंहिंखे रंजायो अथई उनखां माफ़ी वठो, जंहिंखे नाराज़ कयो अथई उनखे माफ़ी वठो। ऐं अल्लाह क़ुरान में चए थो पियो, ओ ज़माने वारो माण्हुनि खां ॾिजो न, उहे तव्हांजा राज़िक़ न आहिनि। जिन खां ॾिबो उन्हनि चयो इहो असांजो ख़ुदा आहे। जिन बुत परस्तनि इंसाननि खां ॾिजा, माण्हू नमरूद खां ॾिजा त नमरूद खे चयो तूं ख़ुदा है, फिरौन खां ॾिजा त चयो तूं फिरौन खे चयो त तूं ख़ुदा है, शद्दाद खां ॾिजा त तूं ख़ुदा है। अली जी इज़्ज़त जो कसम अल्लाह क़ुरान में
कहीं भी खाना बंद न तो करे जबरदस्त मां तमाज अल्लाह खैर करे बड़ा मां जमन यार जवार ना मिला ही ना जवार के मां जान ही ना पिया जवार मुझे जान ही ना पिए तब है लतीफ जे तो पिन्या दर न पिन उहे दर पिन जे के दई न पचा रही अल्लाह जे दर के छड़े होना होना दर वीने दर बदर थी गई अल्लाह खैर राज़िकीन हो रिज़्क़ दे और मान हमें जी मुखालिफत सा परेशान न थी अल्लाह जे तो रिज़्क़ तो मानी दो हन के जी मुखालिफत सा तो जो रिज़्क़ बंद न थी दो ना हजरत इब्राहिम हिकड़ो शख्स आयो हजरत इब्राहिम अलैहि सलाम वो नबी आ जे को के मेहमान का सब मानी ही न खाइदो मानी ही न खाइदो हिकड़ो शख्स आयो हजरत इब्राहिम अलैहि सलाम को बिस्मिल्लाह चो बिस्मिल्लाह ते माने के कोने जे नाले ना शुरू ही जो गया थे के मन्याई कोन दो के मन्याई कोन दो के जाने कोन दो हजरत इब्राहिम अलैहि सलाम ने उठी वही माने के छो करे जो रहमान जो दुश्मन हो जाए मुझे अल्लाह जो दुश्मन हो जाए हजरत इब्राहिम अलैहि सलाम यो चयो या मेहमान उठो या फरिश्ता नाज़िल थो जिब्राइल नाज़िल थी करे चे तो ए इब्राहिम अलैहि सलाम उनके छो मोटायो थे उनके वापस घुराए छो अल्लाह के न थो मने वो खालिक तो थे वो जे को के जी परवाह न कंदो वो परवाह करे चे थे पयो इनके वापस घुराए छो त गुनाहगार त मुंजो आन न थो मने त मुखे न थो मने एडोर सो रिज़्क़ बंद न कयो मास तू के थींदो के केड़ी ताकत आ तू मुझे जो रिज़्क़ बंद थो करे मने मुखे न तो रिज़्क़ तू तो बंद करे अल्लाह जे तो परेशान न थी ज़माने जा रास्ता बंद थी वेंदे वो खालिक जो रास्तो तो चला खुद अल्लाह हिक दफो हलिया उदूनी अस्तजब लकुम खुद तमा अल्लाह तो के अदा कर छया मां अल्लाह एतरो अदा कदो मां जो अदा में देर न लगदी तुझे वठण में देर आ तुझे वठण में आएगा अने भाई की है सही हिकड़न के घणो नहीं हिकड़न के थोड़ो नहीं मौला छहे इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम जमान से इमाम ने फरमाया था बगाल मौला ने बतायो हिक अल्लाह दुश्मन के घणो फिरौन के घणो नहीं ना नमरूद के घणो तो खदा वाला कार में जो खजानो चेन के घणो पांच जन के थोड़ो पांच जन के वेहारे ने जमीन ते हुनन के वेहारे दी तख्त ते अल्लाह जो कमाल त ई हुई है न तो इज्जत मन तशा तो जिल्लो मन तशा इज्जत भी हुदे जिल्लत भी हुदे तख्त ते वेहण वारन के लानती बनाए छड़ी जमीन ते वेहण वारन के अलैहि सलाम इज्जत जिल्लत हो थोड़े ताकत है के जवाब है माई निकाल के चाची अल्लाह ज़माने के दसी थो कयो हाने शद्दाद के घणो उनके भी घणो मौला फरमाता दुश्मन के घणो नहीं पांचन के थोड़ो नहीं दुश्मन के चई खणो बीहर अच जाई न पांचे के चई अच तू थोड़ो थोड़ो भरदे मु बार बार अल्लाह जी बारगाह में ईंदे मु अल्लाह के तुझे बार बार भरण में पसंद तू घरण दोरा दे माडी दोरा तो मैं तुझे घरण मु अल्लाह के केतरो पसंद आ तवज्जो आहे अल्लाह के केतरो पसंद आ अना दी लक्षा बुधाई ते मोला गरीब ते गरीब इने करे के मता थी सके तो सुभाणे वनी करे अल्लाह जे के पैसा जे इन पैसन मु शिमिर बण जी वने तवज्जो आहे ना तो के गरीब रखी पांजे दर ते घुराए पांजे दर ते पिनाए जमाने के दसे तो पयो जमाने वारो जिनके घणो दिनो दिस अल्लाह फरिश्तन से फख्र कंदो आ जिनके घट ए जिनके घणो जिनके घट नहीं फरिश्तन से फख्र करे चवंदा दिसो मुजो बंदो घट भी दिनो तमास लेकिन दर मुजो न छड्यो थे आई जडे को भागो दर छडे वला जो दिस बदबख्त की पैसो न पियो दिया त किए बेवड़ी करे हाने पैसो दिनो त मां त शिमर बण जी हो जा शैतान बण जी हो जा ना तवज्जो कजो अल्लाह जेतो वतो इज्जत मन तशा वतो जिल्लो मन तशा इज्जत भी मानी दो हां जिल्लत भी मानी दो हां ओ इज्जत जिल्लत जो मयार अल्लाह वटे छहे मांगा के पूछा के मौला मां अल्लाह भी तमाजी ना होते थो तमाजी हिमायत में हलदो कहां जे दीन दी प्रचार कंदो हां माण्हू मुखालिफत ता करन इमाम ने फरमाया खबर न थई अल्लाह जे के मकाम अता करण वारो हुंदो न उन जी मुखालिफत मान
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सलावत पढ़ना बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। इकड़ी गाल ॿुधो तवज्जो आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। इज्जत अल्लाह दी नहीं, ज़िल्लत अल्लाह। मौला फरमान था बेज़ारी कयो असां जे दुश्मन। हाणे बेज़ारी में मुराद ये ना है तो उनके बी करे गाली ॾियो। बेज़ारी में मुराद ये आ त उन्हनि ॾिसो ई न। अञा समझ। बेज़ारी में मुराद ये आ त बेज़ारी इंसान के शे मां बेज़ार थे उन जो नाम न वठे। मिसाल अहल बैत अलैहिस्सलाम ने कातिलन ते लानत कयो न। मौला फरमाईंदा पिया लानत कयो अहल बैत जे दुश्मन ते छो नालो वठी न कयो। लानत कयो दुश्मन अहल बैत ते। मौला फरमाईंदा लानत खे अखियूं न लानत इए थी मुस्तहक के गोॾे जी मरण वारे के मौत। मरण वारे के मौत तॾहिं अहल बैत जे कातिलन ते लानत कयो नालो न वठो। बस एतिरो जो साईं ज़हरा के रंजाइण वारनि ते लानत। साईं ज़हरा के रंजाइण वारनि ते लानत। अली मौला जे कातिल ते लानत। दुश्मन अहल बैत ते लानत। लानत नालो वठंदो त हू हिकिड़ो ज़ाहिर थींदो। नामालूम लानत सभिनी खे बदिलाईंदी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अहल बैत जो ज़िक्र इबादत आहे। छो त ही इबादत अहिड़ी आहे जो करी न पुछे इमाम के पुछा के बोला हुननि खे तख्त मत इज़ो मंदशा मत ज़िलो मंदशा याद रखो। चई बोला होडे तख्त अली के तख्त कोने को होडे तख्त किया खबर पए त हक़ जो इमाम केड़ो हक़ जो खलीफो केर। इमाम अलैहिस्सलाम ने फरमाया था अल्लाह आदम के जो बनायो आदम जे अॻियां के झुकाए। तवज्जो आहे आदम जे अॻियां के झुकाए। चई नहीं आदम जे अॻियां फरिश्तनि के झुकाए। चई बस अल्लाह त ॾसई तो पयो न। अल्लाह चवई तो पयो इहो न ॾिसो तख्त के वटा ताज के वटा मयार के वटा इहो ॾिसो त फरिश्ता के जे घर में चक्कियूं हलाईंदा हुआ। कायनात में कोई अहिड़ो दर न मिलियो सवाइ ज़हरा साईं जे जो सैयदा जी तस्बीह भी हले हसनैन जो झूलो भी हले ज़हरा जी चक्की भी हले। बीबी चई थी पई बाबा तोखां पोइ ज़हरा ते एतिरी मुसीबत आई जो ज़हरा एतिरी रुली। अगर इहा मुसीबत बाबा चिटन ॾींहंनि ते अचे हा त सियाह रातिनि में तब्दील थी वञेगा। अजरकुम अल्लाह अल्लाह के बेगम में न रवाई। अज़ादारान मज़लूम करबला रावी चए थो बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाहि अलैहा कायनात में वॾी मज़लूम आहे मुंहिंजी साईं। इन साईं सैयदा सलामुल्लाहि अलैहा अल्लामा अब्दुल हमीद चांडे साहब के पूछा के साईं घणी देर लगी साईं जा वार अच्छा थी विया। अल्लाह के बेहद साईं जन चवंदा मिंबर ते वञा पुछा कजो अगर पर्ची पई पर्ची फाड़े उछलाए साईं जन वा मेन लगा कि घणी देर लगी। चई साईं का देर न लगी सेकंड या मिनट। साईं जन चवंदा आहिनि सेकंड या मिनट में मोहम्मद जी धीअ जा वार अच्छा थी विया। सैयदा जा वार अच्छा थी विया। चई साईं इहो कहिड़ी शिदत। चई हुजे बि शरीफ थी शरीफ बाबे जी लिखियल तहरीर ज़ालिम हीअं फाड़िन उन धीअ जो छा हाल हूंदो। साईं जन चवनि था पोइ उहा धीअ मरी वेंदी हा। चई साईं उहा धीअ ज़हरा कीअं हुई। रोइण वारो साईं जन फरमाइनि था पिया जनाब ज़हरा सलामुल्लाहि अलैहा दरबार खां घर ताईं कंहिं महिल उथे पई कंहिं महिल वेहे पई सदा ॾेई करे चए पई हसनैन ज़हरा गुस्ल पे आयो कफन पे आयो
कायनात जो अली मौला फरमाए तो बचड़ो हली जो पंजी मां जो मुंह ॾिसो सभई आया